कौमी असेंबली के स्पीकर अयाज सादिक की सदारत में कौमी सलामती बाबत पार्लियामेनी कमेटी जो इजलास थियो। इजलास में कौमी सलामती जो सलाहकार नासिर जंजुआ, मुशाहिदुल्लाह खान परदेई सलाहकार सरताज अजीज, जाहिद हामिद, नवीद कमर, शाह महमूद कुरैशी, शेरी रहमान, खालिद मकबूल सिद्दीकी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में नार्ज मुल्कन में छिकताण ऐं आलमी इंसाफ़ वारी अदालत में कलभूषण मामले ते गौर कयो वियो। इजलास दौरान कमेटी मेंबरनि पारां हुकूमत के सऊदी कतर छिकताण में अणधुरियो रहण की तजवीज़ ॾिनी वई। इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे क़ौमी असेंबली के स्पीकर अयाज सादिक चयो त कमेटी मेंबरनि खे कतर सऊदी अरब मामले खां अणधुरियो रहण की तजवीज़ ॾिनी वई आहे। उन चयो त कमेटी के कतर सऊदी अरब छिकताण कलभूषण केस ऐं पाबंदी मिलियल तंज़ीमुनि जी सोशल मीडिया ते सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। स्पीकर चयो त पाकिस्तान कतर सऊदी अरब तकरार GCC सतह ते तय करण की तजवीज़ ॾिनी आहे। अयाज सादिक चयो त कमेटी के वज़ीर आज़म नवाज शरीफ की सऊदी अरब के दौरे बाबति पिण ब्रीफिंग ॾिनी वई। मुसलमाननि लाइ किरदार अदा करण लाइ तयार आहे। उन चयो त फेसबुक ऐं ट्विटर समेत सोशल मीडिया जूं वेबसाइट्स बंदि नथियूं करे सघजनि। स्पीकर चयो त कमेटी ईंदड़ इजलास में सोशल मीडिया ते पाबंदी मिलियल तंज़ीमुनि जी सरगर्मियुनि खे रोकण लाइ सिफ़ारिशूं पेश कंदी।